नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी मां खबर ॾींदा। घोटकी में समाजी तंज़ीम सनातन सोशल वेलफेयर जे सदर टीकमदास राजपूत पारां मेन चौक भरिसां हिंदू बिरादरी जो कठ कोठायो वियो, जंहिं में डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे सदर सदाम चंद, केवल रामाणी, हिंदू पंचायत जे नायब सदर वज़ीर परबदास, सुरेश कुमार ऐं ॿियनि वॾी तइदाद में शिरकत कई। कठ में ॻाल्हाईंदे सनातन सोशल वेलफेयर जे सदर टीकमदास राजपूत, डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे सदर सदाम चंद ऐं ॿियनि चयो त 24 दिसंबर 2018 ते सुप्रीम कोर्ट जो फैसलो आयल आहे त सॼे मुल्क में अक़लियतुनि जी मिल्कियतुनि ते कब्ज़ा ख़त्म कराया वञनि। जंहिं बाद असां सिंध हुकूमत खे ख़त लिखी घोटकी में थियल कब्ज़नि जी निशानदेही कई। घोटकी में शेलाराम मंदिर ऐं दरबार साहिब जी ज़मीन ते कब्ज़ा थियल आहिनि। हिन चयो त मुख्तियारकार पाण रिपोर्ट ॾिनी त गऊशाला जी 8 वैसा ज़मीन ते अमृतलाल जो कब्ज़ो आहे, जिते जंग जवान राइस मिल लॻाई वई आहे। हिन चयो त असां अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई, जॾहिं त मुखी केकाराम खे बि चयो वियो त सुप्रीम कोर्ट जे फैसले तहत मंदिरनि जूं ज़मीनूं लीज ते नथियूं ॾेई सघजनि। कठ में इत्तफ़ाक़ी राय सां फैसलो कयो वियो त गऊशाला मंदिर जी 6 वैसा ज़मीन ते जंग जवान राइस मिल ठाहे कयल कब्ज़ो ख़त्म कयो वञे। मंदिर जी ज़मीन ते सखी बाबा या भगत कंवर राम जे नाले सां खैराती अस्पताल क़ाइमु कई वेंदी। अस्पताल जी तइमीर लाइ 4 करोड़ रुपया गॾु करे रखिया विया आहिनि, जेके हिंदू बिरादरी जे भलाई लाइ ख़र्च कया वेंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।